ये बुजुर्ग भी सुतल साईं अची सघूं था ना अंदर महिरबानी इजाज़त वठण ज़रूरी आहे साईं कंहिंजो वीडियो न भरिजे न ईअं जीअं कूलिंग थी अचे हवा है थधी हवा थी अचे अकल में मावरा है केर है अकल में आने वाली चीज नहीं है ये ना जी हाँ नहीं नहीं हकीकत है ये सही बात है साईं ॾिसो दोस्तों अंदर सफ़ा गार आहे ऐं हे ड्राइवर हज़रात सुता पिया मुल्तान खां आयल आहिनि दोस्त आप कहाँ से आए हो यार मैं बावलपुर से आया हूँ। अच्छा बावलपुर से हेड पॉइंट नंद उशरीफ अलीपुर बावलपुर। सही इस चीज़ का पता था आपको इसका मैं भाई के पास हूँ, ये भाई का मेहमान हूँ मैं असद न कर सकदा हूं बारियों साइड जगह जबल है ना सड़ंदा आहिनि। अच्छा जी जी रात्रि जो भी हितां गोठाणा माण्हू रही कोन सघां जेके भगो टोड़ो जी हाँ दोस्तों मां सेवण वाले इलाइक़े में मौजूद आहियां भगो टोड़ो स्टॉप वटि मुझे पोयां जेकी तव्हां गार ॾिसो था इहा गर्मीअ में थधी रहंदी आहे ऐं सियारे में गरम रहंदी आहे हिन गार में न अंदर को सोराख आहे न ई को पखो या एसी लॻल आहे पर तव्हांखे एसीअ जहिड़ी थधिकार ॾींदी भली उहो जून जुलाई या महीने जो ततल ऐं गरम महीनो हुजे ऐं हिते जेके वेठल माण्हू आहिनि उन्हनि खां बि तव्हांखे जेको हाल वाल वठी ॾियूं था अंदरि माण्हू काफ़ी सुतल बि आहिनि जेके ड्राइवर आहिनि जेके मुल्तान खां या पंजाब खां हिननि जो गुज़र हिते थिए थो जिन खे ख़बर आहे उहो मंझंदि जो टाइम हिते कढी करे चांहि बांहि पी करे पोइ वरी पंहिंजे सफ़र ते वञनि था सो अचो मां तव्हांखे ॾेखारियां अंदरि गार ही दोस्तो छित आहे ऐं छित जो जेको दंग आहे उहो हेसि ताईं गेडर ताईं आहे ऐं गेडर खां अंदरि जेकी आहे उहो तव्हांखे वॾो पथर नज़र अचे थो वॾे पथर खां थोरी विथी थियल आहे जीअं माण्हू हेठि डूंडो थी करे वञी करे माना हिन गार में वञी सघे थो ऐं मौज मस्ती करे सघे थो निंड आराम गर्मी में करे सघे थो ही गार ठंडी गार उस्ताद खुश आयो केर आहे तबियत सही आहे तव्हां पाण केरु अबाकुल आशारी वो बिरोही वो पंजाबी रोड ते कम था कयूं। अच्छा रोड ते हिते माना सुकून वठण जे लाइ आयो थधि लॻी पई आहे ये बुजुर्ग भी सुतल आहिनि साईं अची सघूं था ना अंदर महिरबानी इजाज़त वठण ज़रूरी आहे साईं कंहिंजो वीडियो न भरिजे न ईअं हे नौजवान अंदर बैठा आहिनि अस्सलाम वालेकुम जी 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 अस्सलाम वालेकुम हाँ मैं बताता हूँ आपको अदा तव्हां हितां जा के कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो दौलतपुर शहर हिते तव्हां चांहि पीअण ईंदा आहियो या हिन शइ जो मज़ो वठण ईंदा आहियो बस साईं शे जो मज़ो वठण आया हूं पंहिंजो कलंदर ते वञी हाज़िरी ॾियण अच्छा हिन शइ जी तव्हांखे ख़बर हुई त हिते थधिकार आहे जबल में मज़ो आहे माना मूंखे बि ॾाढो मज़ो अचे थो हींअर माना थधिकार ॿाहिरि तमामु घणी गर्मी आहे हा हिते पुरसुकून आहे ड्राइवर हज़रात जेके आहिनि उहे मथे ॾिसो वेठा आहिनि उदय लॻी पई आहे गार ई आहे पर दोस्त मेहमान आहिनि पंजाब दुनियापुर खां आया आहिनि किथां आया आहिनि पंजाब खां हे लाइट ॿारियूं असां साईं हे ॾिसो दोस्तो अंदरि सफ़ा गार आहे ऐं हे ड्राइवर हज़रात सुता पिया आहिनि मुल्तान खां आयल आहिनि दुनियापुर अच्छा ट्रक ड्राइवर न मेहमान आहिनि अच्छा मेहमान हैं माशाल्लाह अच्छा एक मिनट में आपके पास आ रहा हूँ सो दोस्तों ही ॾिसो गार मां तव्हांखे वरी अंदरि वठी हलां हे बुज़ुर्ग बि मथे चढ़े थो चाचा अञा हेॾे कान थो वञे अंदरि इहो मस्तानो आहे थोरो इन सां त हाल वाल कर अच्छा ये ॾिसो दोस्तो ही गार सोफा परवानो बाक़ायदे ईअं जीअं कूलिंग थी अचे हवा आहे थधी हवा थी अचे अकल में मावरा है केर आहे अकल में आने वाली चीज नहीं है ये ना जी हाँ नहीं नहीं हकीकत है ये सही बात है बिल्कुल भले कुछ कोई भी बोले लेकिन आपको जो पता होगा आपका नाम माने जो ना माने आपका नाम मेरा नाम बंदा है गुनाहगार बंदा है गुनाहगार माशाल्लाह माशाल्लाह रेंद रहील अच्छा कब से हो यहाँ पर आप इधर कब से हो आप मैंने कुटली ऐसी चीज लगी हुई है माँ की तरफ से बाप हर चीज अदब जिला बुजुर्गा नाल मशहूर है माशाल्लाह इधर ही हो आप यानी गांव भावलपुर है ना गांव कहाँ है मेरा गांव है जी मुल्तान लोधरा का अच्छा ये आप इधर रहते हो या चक्कर पे आते हो हम बिन देखे खुदा को मानने वाले हैं सही ये करामत है उनकी माशाल्लाह आप देख रहे हैं किसी तरफ से हवा आने का सुराख है सुराख भी नहीं है और हवा भी बिल्कुल तेजी से आ रही है और ठंडी आ रही है और जबरदस्त आ रही है कभी तेज हो जाती है कभी ठंडी हो जाती है वाह बिल्कुल जहाँ उन्होंने कोई दुआ मांगी है रियाजत की है सही
जहाँ अल्लाह वाले कदम जिथे रखेंदे गए उस धरती को जन्नत बने दे गए। जबरदस्त। दोस्त आप कहाँ से आए हो? यार मैं बावलपुर से आया हूँ। अच्छा, बावलपुर से। हेड पॉइंट नंद उश शरीफ अलीपुर बावलपुर। सही। इस चीज़ का पता था आपको? इसका मैं भाई के पास हूँ, ये भाई का मेहमान हूँ मैं, असद अली का। अच्छा, असद अली आपको लेके आए यहाँ पर? हाँ, चलो मैं यार 5 दिन से चलो यहाँ आप पे हूँ, दिखाते फिर हैं असद सही अली, से। हाँ, हम आपको दिखाते हैं। यहाँ पे बैठने से हमें पता चला यार इतनी ठंडक, ये खुदा की करामत है यहाँ पर। बिल्कुल बिल्कुल हकीकत है। ऐसा लगता है जैसे गर्मियों बंद कमरे के अंदर एसी हो ना, ये भी अंदर से बंद है। वही कूलिंग हो रही है वही बिल्कुल। कूलिंग। और पीछे से कोई सुराख भी नहीं है। सुराख भी नहीं है। बगैर गर्म कपड़े के यहाँ बंदा बैठ नहीं सकता, इतनी माशाल्लाह ठंड है। ज़बरदस्त। बहुत शुक्रिया महिरबानी। निहाल दयाल आज छा महसूस करे रहिया आहियो? गर्मी जी मौसम में ॾाढी थधि महसूस करे रहिया आहियूं। खीरथर जबल जे पहाड़ जे हेठां हिकिड़ी गार आहे, गार जे अंदरि वेठा आहियूं। नंढिड़ो होटल बि ठहियलु आहे, हिते चांहि बि मिले थी। ॾाढो सुकून आहे हिते। एतिरी थधिकार महसूस थिए पई, एसी खां बि डबल ते आहे। जॾहिं त हिन जे अंदरि ॾिठोसीं त न किथां को सोराख आहे, न हवा थी अचे, ऐं पर जबल ॾाढो जेको आहे थधो आहे, पुरसुकून आहे, मज़ो वठी रहिया आहियूं। न करे सघंदा आहियूं। ॿाहिरियों साइड जेका जबल आहे न सड़ंदा आहिनि। अच्छा जी जी, राति जो बि हितां ॻोठाणा माण्हू रही कोन सघंदा, जेके रहंदा आहिनि त रिलियूं पुसाए, एॾो गरम शदीद हवा निकिरंदी आहे जबल जी। सही सही। ऐं ऊन्हारे में जेको आहे त गरम, सियारे में थधी, ॿाहिरि, हिते वरी अंदरि कुदरती निज़ाम अहिड़ो आहे। कुदरती निज़ाम आहे वाकई। सो हलूं था असां। हा, ॿाहिरि जो लुक तव्हांखे कुझु हीअं नज़र ईंदो। हे ट्रकिन वारा बि हिते बीहंदा आहिनि, स्टॉप कंदा आहिनि। ऐं खीरथर जबल आहे वॾो, ऐं खीरथर जबल आहे, ऐं जबल में अंदरि गार आहे, ऐं गार में एतिरी त थधिकार आहे जो तव्हां यकीन पुछो। हिकिड़ो चकर तव्हां हिते आयो त तव्हां सुकून तमामु घणो तव्हांखे मिलंदो। मां त सुकून वरितो आहे, तव्हांखे बि सलाह आहे। सेवण वारे रोड तां जॾहिं बि तव्हांजो गुज़र थिए, दादू अचणु थिए, सेवण वञणु थिए, लाड़काणे वञणु थिए, त हिन जबल जेकी अंदरि गार ठहियलु आहे, हिन जो दीदार लाज़मी वठी वञिजो। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो, चाहे गर्मियुनि में वञो या सियारे में वञो। असां त हींअर गर्मियुनि में आयासीं, मज़ो वरितोसीं, पर तव्हांखे मशवरो आहे हिन जो थोरो विज़िट कंदा वञिजो। ऐं तव्हां यकीन पुछो त तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो असांजे इहे सिंध जा खीरथर पहाड़ ॾिसी करे, घुमी करे, उन्हनि जा मज़ा वठी करे तमामु घणो तव्हांखे मज़ो ईंदो।